जी बिल्कुल, खानपुर मारवे जो भेटू शरीफ जा रहवासी सैयद बिरादरी जा माण्हू हिन वक्त एहतजाज करे रहिया आहिनि सिंध टीवी ऑफिस में। हुन जो एहतजाज आहे त खानपुर मार पुलिस असांखे बिला जवाज़ ब्लैकमेल करे रही आहे, असांखे बिला जवाज़ शाहनवाज़ महार जे खून में फसाइण चाहे थी पई। अचो तव्हांखे हुनजे वाज़िबानी ॿुधायूं त हू छा चाहिनि था पिया। होदुर बि मुरीदा हो बि असांजो पंहिंजो माल बीठल हुयो, जेको असां पंहिंजो मालिक आहे आयासीं ॻोठ। असां वटि करण वारो माण्हू कोन हो, असां मुरीदनि ॾे उहो माल कढियो आहे, जंहिंमें हिकिड़ी सुज़ुकी कढी थिए, ॿी जेकी आहे असांजी फासाई वई आहे, उन में 13 बकरियूं हुयूं। जेके मुंहिंजूं बकरियूं हुयूं ज़ाती, पुलिस वारनि जी टीम मोबाइल सभु बीठियूं हुयूं। मूंखे इहा इतला मिली त तव्हांजूं बकरियूं खणनि था पिया मोबाइल में। जॾहिं मां पहुतमि मुंहिंजी जॻह ते त मां चयो मुंहिंजूं बकरियूं न खणो, बाक़ी वञी पंहिंजो पाण ॼाणो। मां पंहिंजूं 27 बकरियूं जेके बि हुयूं मां पंहिंजे घर खां आयुमि। नाजाइज़ थिया ऐं मुरीद ॿई धुरियूं आहिनि, असांजूं नियाणियूं 2 टपी आहियूं घर में, त उहा हादसो थी पियो आहे जंहिंमें असांजो कोई बि सैयद मौजूदु कोन। बकरियूं पुॼाइण जे लाइ मुरीदनि जे लाइ गाॾियूं घुरायूं, त बाबा असां मुरीदनि ॾे पहुचायूं। मथां गाॾी भरे जीअं कढी त हुननि कातिल मक़तूल वारी धुर हमिलो करे उहा गाॾी बि खसी, बकरियूं बि खसियूं। वारनि खां मुतालबो कयो आहे त खानपुर मार पुलिस जे रवे ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अली जान सां गॾु साहिल काज़ी, सिंध टीवी न्यूज़, खानपुर मार।